अस्सलाम वालेकुम। निसान वाली न्यूज़ नेटवर्क में बड़ी कार ख़बर असां शेयर कंदा आहियूं। बरसात के हवाले सां सिंध में ज़ोरदार वसकारे का पोइ कराची में बरसात तबाही मचाए छॾी। 50 खां वधीक माण्हू फौत थी चुका आहिनि। डिफेंस, लांडी, कोरंगी, कयूमाबाद, मलीर समेत कई इलाइक़ा पाणी हेठि आहिनि, जॾहिं त 10 माण्हुनि खे मलीर नदी मां रेस्क्यू कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां एमरजेंसी नाफ़िज़ करे फ़ौज खे तलब कयो वियो आहे, जॾहिं त सिंध जे ॿियनि शहरनि में पिणु बरसात जो ज़ोरदार वसकारो जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट निसान वडी न्यूज़ नेटवर्क। अब तक हम कहते हैं जिंदा है भुट्टो, जिंदा है, जिंदा है भुट्टो, जिंदा है, आज भी भुट्टो जिंदा। पीपल्स पार्टी म्यू अली मोहम्मद वालारी के गद्दारी इलेक्शन जे टिकट मिलण से पूरे उनके पैनल के मुबारकबाद पेश करियां। 12 सिकंदर कुंभा ॾिसण।